विरशा में सेवरेज निज़ाम की बहाली लाइ सिंध हुकूमत तरफ़ां करोड़े रुपया जारी थियण बावजूद गुज़िरियल केतिरनि सालनि खां शहर जो ड्रेनेज निज़ाम बहाल न थी सघियो आहे। पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया जी नाअहली बेध्यानी सबबि शहर जा गटर नालनि में वहण बदिरां उबता शहर जे रोडनि रस्तनि ते वही रहिया आहिनि। गंदो पाणी शहर जे मुख्य दंबूरा चौक दरगाह रोड समेत शहर के बेन अहम चौक चौराहनि रस्तनि ऐं घिटियुनि में तलाउनि जी सूरत में हर वक्त बीठल रहे थो। सफ़ाई अमले पारां नेकाल वारो कमु वक्त सिर न करण जे करे गंदो पाणी शहरनि जे घरनि में पहुची वियो आहे। सफ़ाई जा इंतज़ाम बहितर न हुअण करे शहर में हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। शहरनि सियासी ऐं समाजी अॻवाननि हाशिम शाह, अली हसन, हाकिम अली ऐं ॿियनि सिंध सरकार खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर में सफ़ाई सुथराई ऐं ड्रेनेज निज़ाम जी बहाली वारो कमु शुरू करायो वञे।